यूनियन काउंसिल जुड़ानी शरीफ जे ॻोठ साहिब खान तुनियो अली गौहर गादी कुंडी गढ़ी माकोड़ो ऐं ॿियनि ॻोठनि जे ॻोठाणनि चूंडियल काउंसिलरनि पारां घर सर्वे में फेरफार करण ख़िलाफ़ एतिजाज करे धरणो हयो। ख़बर मूजिब वारे जी यूसी जुड़ानी शरीफ जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जंहिंमें मुराद भट्टी कुंडी गढ़ी नूर मोहम्मद बिरोही साहिब खान तुनियो अली गौहर गादी जे ॻोठाणनि देह जुड़ानी जे पीपी काउंसिलर मंजूर अहमद गादी JUI जे ॻोठ देह गढ़ी जो काउंसिलर रिज़वान लाशारी ख़ालिद भट्टी अज़हर चांडियो जब्बार तुनियो जी अॻवानी में सवे ॻोठाणनि एतिजाजी मुज़ाहिरो करे मास्टर जे लारे वटां धरणो ॾेई लाड़काणो रोड बंदि करे छॾियो। इन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बरसाती ॿोॾि सबबि घर टही पट पइजी विया आहिनि। फौज जी निगरानी हेठि थियल घर सर्वे बाद छत जो आसरो थी पियो हुयो। मालूम करण ते ख़बर पई त AC वारे जी ऑफिस मां घर सर्वे जो डिजिटल रिकॉर्ड ज़ाया कयो वियो आहे। हुननि वारे इंतज़ामिया जी अहिड़ी लापरवाही ख़िलाफ़ DC कंवर कमिश्नर लाड़काणो ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त असांजे जाइज़ मसइले जो नोटिस वठी मसइलो हल करे कोताही में मुलविस ऑफिसरनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खंया वञनि। ॿी सूरत में इंडस हाईवे ते पुरअमन धरणो हयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।